इस्लामाबाद इक़्तिसादी राब्ता कमेटी हथियारबंद फ़ौज जे पघारुनि अलाउंसिस ऐं ॿियनि वाजिबात जे लाइ दिफ़ा वारी वज़ारत जी 15 अरब 83 करोड़ 90 लख रुपयनि जी ग्रांट मंज़ूर करे वरिती। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठि इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास थियो, जंहिं में मईशियत, तवानाई ऐं ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ बाबति केतिरा ई अहम फ़ैसिला कया विया। ACC हथियारबंद फ़ौज जे पघारुनि अलाउंसिस ऐं ॿियनि वाजिबात जे लाइ दिफ़ा वारी वज़ारत जा 15 अरब 83 करोड़ 90 लख रुपयनि जी ग्रांट मंज़ूर करे वरिती आहे। ACC मूजिबि मंज़ूर कयल ग्रांट ताज़ो ई पाक भारत जंग शहीदनि जे लाइ वज़ीर आज़म पैकेज जे तहत वाजिबात अदायगी जे लाइ जारी कया वेंदा। उन्ही खां अलावा इक़्तिसादी राब्ता कमेटी खंड जे दरआमद जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ACC नंढनि हारियुनि ऐं घटि तरक़ी याफ़्ता इलाइक़नि जे लाइ रिस्क कोर स्कीम शुरू करण जी तजवीज़ मंज़ूर करे वरिती आहे। उन्ही जी बाज़ाब्ता शुरूआत 14 अगस्त 2025 ते थियण जो इम्कान आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।